अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं। कराची खां रिपोर्ट करे रहियो आहे मुजीब रहमान बुरफ़त। ईद वारे ॾींहं ते बि नेशनल डेमोक्रेट पार्टी जे मरकज़ी सदर मुमताज़ अली बिरोही जे अॻुवाणी में इंडस प्रेस क्लब कराची आॾो अफ़गान पनाहगीरनि ऐं गैर मुल्कियुनि खे मुल्क नेकाली ॾियारण लाइ हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कारकुननि पारां सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरे में सिंध अवामी सथ कराची जे सदर महबूब रिंद बि शिरकत कई, जॾहिं त नेशनल डेमोक्रेट पार्टी जे मरकज़ी सदर मुमताज़ अली बिरोही चयो त अफ़गान पनाहगीरनि ऐं ॿियनि गैर क़ानूनी रहंदड़ गैर मुल्कियुनि खे मुल्क नेकाली ॾियो। अफ़गान पनाहगीरनि खे वापसि अफ़गानिस्तान मोकिलियो ऐं सिंध अंदरि गैर क़ानूनी तौरु रहंदड़ समूरनि गैर मुल्कियुनि खे मुल्क नेकाली ॾिनो वञे।